बिजली वारनि खां पुछा कर बिजली कान्हे, हिननि खां पुछा कर त असां वटि को बि मसइलो हिन वटि कोन्हे। जेके ट्रेड बोर्ड डिपार्टमेंट आहिनि उन्हनि जो इहो हाल आहे त 15 सालनि में असांजी पीपुल्स पार्टी कहिड़ा मसइला दादू जा हल कया आहिनि। जेकॾहिं पाणी माण्हुनि खे कोन्हे, न दादू खे पाणी आहे, न दादू खे सिहत आहे, न दादू खे पब्लिक हेल्थ बहितरी करे ॾिनी आहे, न दादू खे वापडा बहितरी करे, न दादू खे एसपी साहब बहितरी करे ॾिनी आहे। डीसी साहब ते त मयार कोन था ॾियूं। चवण जो मक़सदु जेसि ताईं ही मिनरल वाटर, प्राइवेट स्कूल ऐं कमीशन डिपार्टमेंट मां जेसि ताईं ख़तमु न थींदी, अमीर माण्हुनि जी रियासत अलॻि थी वई आहे जीअण जी। तव्हां जेके मिनरल वाटर पियो आहे, तव्हांखे कहिड़ी ख़बर त दादू वारा कहिड़ा पाणी था पीअनि। जिथे बाहि भरंदी उते ई ख़बर पवंदी। आम गरीब गॾहण वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कया आहिनि। जेसि ताईं तब्दीली न ईंदी, वॾो माण्हू ग़रीब खे इंसान न सम्झंदो, तेसि ताईं सभई कम हवालु ॾियो। अॼु वांगुरु मुतमिन कयो, पाण बहितरीन बंगलनि में वरी वञी शाम जे टाइम ते मिनरल वाटर पैदा, पाणी सुवाल ई पैदा न मिले, बिजली सुवाल ई पैदा न मिले, सुवाल ई पैदा न आहे। जो को एसपी साहब ते मसइलो करे कॾहिं ॿुधो मीराणी साहब, ॿुधो मुंहिंजो, ॿुधो मीराणी साहब, असां जाइज़ मसइला था चऊं। तव्हां ख़ुशि आहियो, तव्हां असांजा मसइला न वणंदा, पर मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो, असां सां मसइला आहिनि, मूंसां मसइला आहिनि। मूंखे ड्रेनेज कोन्हे, मूंखे सहूलियत कान्हे। जेकॾहिं एसपी साहब जे पुट खां गाॾी फुरिबे त मुल्क में बाहि भरी ईंदी। एसपी बि प्रोटोकॉल में, एमएनए बि प्रोटोकॉल में, एमपीए बि प्रोटोकॉल में, पाणी बि बहितरीन, सहूलियतूं बहितरीन, स्कूल बहितरीन। असांजे स्कूलनि में गॾा ॿधा पिया आहिनि, असांजे बचनि खे पाणी कोन्हे। तव्हां जेके सुजाग न थींदो, असां ई सुजाग थी करे तव्हांखे अॼु गॾु कया। तव्हां त असांखे सुजाग करे गॾु ई कोन। हज़ारे मसइलनि हुजण जे बावजूद कहिड़ा मसइला हल कया अथव? ॿुधायो हिते क्लियर करे, हिकिड़ो ॿुधाए ही मसइलो हल कराए, पोइ तालियूं असां तव्हांजे पुठियां हुजे। दादू जो माण्हू यूनिवर्सिटी न वञे थो जानचुर पढ़ण जे लाइ, तव्हांजो ॿार दरेस बाबनि खां जो पढ़ी सघंदो, मुंहिंजो कहिड़ो पढ़ी सघंदो? दादू जा जेकॾहिं रिकॉर्ड तरक़ियाती कम हलनि था त सिर्फ़ु रोड सां ठहनि। दसियो मूंखे को दादू में प्रोजेक्ट जे ग़रीबनि जो ॿार पढ़े त नारा खाल था। ॿुधो जहिड़ो न असांजो ॿुधो, अॼु हथ आया ॿुधो न आया हो त ॿुधो। तव्हां चओ था तरक़ियाती कम रिकॉर्ड जे लाइ, असां तरक़ियाती कम रोड पटे मिटी कोन खाईंदासीं। असांखे सहूलियतूं कराए ॾियो। एमएलए साहब ते असांजो आवाज़ पहुचायो, सीएम ते आवाज़ पहुचायो। जेको वज़ीर आला भानर खां 25 किलोमीटर असां खां परे वेठो आहे, दादू में अचे थो मनपसंद जूं मीटिंग करे, ताड़ियूं वॼाए हलियो थो वञे। वज़ीर आला दादू खे छा ॾिनो? मुंहिंजे बचनि जे लाइ तइलीम कान्हे, मूंखे पर प्राइवेट पढ़ाइण जी सहूलियत कान्हे। स्कूलनि में गॾा ॿधा पिया आहिनि। राति जे टाइम ते 3 बजे मुंहिंजे खीसे में 1000 रुपया हुजे, मूंखे चयो त रेफर नवाब शाह। ओॾी महिल मूं वटि पैसा किथां हुजनि? मां त दादू में 5 माण्हुनि खे फोन करे सघां थो। तव्हां वटि गाॾियूं बीठियूं आहिनि, तव्हांजा घर बि हुते आहिनि हैदराबाद खां। असां ग़रीबनि जे लाइ सोचो, असांखे हॉस्पिटल जेका छो नथी हले? घणो टाइम थियो हॉस्पिटल खे हलण खे? थिया फीवर चढ़े छा बि के? असांखे ॿ शयूं मेन दादू जे नुमाइंदनि खां असां घुरंदा रहंदासीं। असां वोट कयो आहे सॼे आम पीपुल्स पार्टी खे। दादू जी आवाम खटाईंदी रही आहे। वोट कंहिंजो आहे? मुंहिंजी अमड़ जो आहे, मुंहिंजी जीजल जो आहे। कंहिं बि सरदार भोतार जी वालदा अंबड़ घरवारी कान वई आहे वोट ॾियण। असां हक़ घुरंदासीं, हक़ असांखे नथा मिलनि। मुंहिंजी घिटी जा 23 लख रुपया डीसी साहब ॾिना, उहे बि कटाया विया। मूंखे ख़बर आहे, पर सरेआम मां ॻाल्हाईंदुसि। मूंखे घिटियूं रस्तनि जी ज़रूरत न आहे। दादू जी आवाम ॾुखी आहे, ॾुखी आहे, ॾुखी आहे।